हाला पुलिस कामयाब कार्रवाई कंदे मोटरसाइकिलूं चोरी कंदड़ बैनुल सूबाई गिरोह जे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे फुरकियल 8 मोटरसाइकिलूं ऐं 3 मोबाइल फोन्स हथ करे वरिता। SS न्यूज़ जे रिपोर्टर अमजद राजपूत मूजिब उन हवाले सां DSP हाला सगीर हुसैन मुगैरी ऐं SHO इमामदीन ॾाहाणी हाला थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी सख़्त हिदायतुनि बाद मोटरसाइकिल चोरनि जी बैनुल सूबाई गिरोह जे 3 ॼणनि पुन्हू चंद्र पुन्हल खोसो ऐं अल्ताफ़ शाह खे गिरफ़्तार करे वरितो ऐं उन्हनि वटां चोरी थियल 8 मोटरसाइकिलूं ऐं 3 मोबाइल फ़ोन बरामद कया आहिनि। हुननि चयो त पकड़ल जवाबदारनि मथां केस दाख़िल करे उन्हनि खां वधीक जांच करे रहिया आहियूं ऐं संदनि फरार थियल साथियुनि खे पिणु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए तरफ़ मोटरसाइकिलूं वापसि मिलण ते मालिकनि पारां DSP SHO ऐं वॾे मुंशी खे नोटनि ऐं गुलनि जा हार पाराए ख़ुशी जो इज़हार कयो वियो।